आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां मुख्तियार जरवार। प्यारा संधवासियों, सिंध जे मौसम जो अहवाल खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। जी साथियों, एक तरफ़ मगरबी सिस्टम जा असरात आहिनि, ॿिए तरफ़ राजस्थान जे हदनि में एक सर्कुलेशन ठहण सबबि प्री मॉनसून हवाऊं सिंध तरफ़ वधी रहियूं आहिनि। तो साईं, इहो सम्झो त प्री मॉनसून हवाउनि ऐं मगरबी सिस्टम जे मेलाप सां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु शाम राति खां वठी ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं बरसात जा इम्कान रहंदा। तो कहिड़े इलाइक़नि में बरसात पवंदी, बरसात जी मिक़दार छा रहंदी, तमामु तफ़सीली रिपोर्ट हिन वीडियो में शामिल आहे। त वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो ऐं जेकॾहिं चैनल ते न्यू आहियो, चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं हिकु अदद कमेंट करणु न विसारींदा। प्यारा साथियों, जीअं त तव्हांखे ॿुधायोसीं त हिकु प्री मॉनसून सर्कुलेशन, प्री मॉनसून हवाउनि ऐं मगरबी सिस्टम जे असरात सां ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं बरसात जा इम्कान आहिनि। सिंध जा खोड़ सारा इलाइक़ा शदीद गर्मी जी लपेट में रहिया ऐं 45 खां 50 सेंटीग्रेड ताईं गर्मी खां पोइ हाणे ही बरसात जो पहिरियों सिस्टम सिंध खे नसीबु थी रहियो आहे। सिंध जा गजगोड़ सां मिट्टी जे तूफ़ान सां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जा इम्कान आहिनि। ख़ासि तौर ते सखर, जेकाबाद, लाड़काणू, कशमोर, कंदकोट, शिकारपुर, घोटकी, कंबर, शहदादकोट, उबावड़ो, खैरपुर, मीरस, खैरपुर, मेड़, नौशहरो, फेरो समेत दादू, मोरो जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा गजगोड़ सां मिट्टी जे तूफ़ान सां बरसातूं हासिलु करे सघनि था। प्यारा साथियों, जीअं त पहिरीं तव्हांखे ॿुधायोसीं त हिकु जेको इंस्ट्रक्शन आहे, मामूली विचोलो सिस्टम आहे, जंहिं सबबि ज़रूरी न आहे त सॼी सिंध में बरसाति पए। कुझु इलाइक़नि में बरसाति पवंदी, कुझु इलाइक़नि में मिट्टी जा तूफ़ान हलंदा, कुझु इलाइक़नि में बूंदाबांदी, जॾहिं त कुझु इलाइक़नि में असांजा प्यारा साथी सिर्फ़ु बादलनि खे ई ॾिसी सघंदा, पर बरसाति नसीबु न थींदी। तंहिं बजाए इन खां अलावा वधीक ॻाल्हि कजे त विचोली सिंध सांगड़, नवाबशाह, दौलतपुर, कादी अहमद, सेवण, जोई, वाईपांदी, सकरंड, हाला, सईदाबाद, शहदादपुर, भिटशा, मटियारी ऐं मुख़्तलिफ़ भरपासे जे इलाइक़नि में किथे मिट्टी जो तूफ़ान, किथे बूंदाबांदी त किथे हल्की बरसाति गजगोड़ सां थी सघे थी। तंहिं इन खां अलावा वधीक ॻाल्हि कजे त हैदराबाद ऐं मिरपुरख़ास डिवीज़न जा बि मुख़्तलिफ़ इलाइक़ा एक्टिविटी जे असर में अची सघनि था। ख़ासि तौर ते मिरपुरख़ास डिवीज़न जा थरपड़कर जा इलाइक़ा ऐं हैदराबाद डिवीज़न जा बदीन साइड जा इलाइक़ा बरसाती एक्टिविटी में अची सघनि था। सही, इन खां अलावा वधीक ॻाल्हि कजे त सिंध जे सभु खां वॾे शहर सिंध जी दिलि कराची जी, त हिन सिस्टम मां कराची में बरसाति जा के ख़ासि इम्कान न आहिनि, पर कुझु इम्कानात नज़र अची सघनि था। जेके सिंध जे दिलि कराची जा उतरिया इलाइक़ा आहिनि, उन्हनि में कुझु एक्टिविटी थी सघे थी। बहरहाल ओवरऑल ही हिकु नॉर्मल विचोलो सिस्टम आहे, जिते सिंध जे कुझु इलाइक़नि में हल्की बरसाति नसीबु थी सघे थी ऐं कुझु इलाइक़ा ईअं ई मिट्टी जे तूफ़ान जे नज़र थी वेंदा। तो इन वार सां जेके बि अपडेट्स हूंदियूं असां तव्हां सां शेयर कंदा रहंदासीं। असांजे यूट्यूब चैनल खे ॾिसंदा रहो।